इब्राहिम साहब वाकई हिकिड़ो बहस इहो बि थिए पियो त हिकिड़ो इहो मैसेजिंग बि हिकिड़ी थी सघे थी पीटीआई ॾांहुं ख़ान साहब ॾांहुं उन्हनि जी घरवारी खे आज़ादु करे त भई हाणे जेके एहतिजाज बेहतिजाज जा गैर यकीनी वारी सूरत हाल पैदा करणु गंडापुर जो चवणु त वरी मुल्क गीर एहतिजाज कंदासीं त कोई मैसेजिंग वारे अंदाज़ में बि हिन खे ॾिसी सघूं था हिकिड़ो इहो ॿियो चवंदा त पार्टी जे अंदरि जेका धड़ाबंदी आहे या गंडापुर पाण हिकिड़े ग्रुप खे जी क़यादत पियो करे हिकिड़ो बैरिस्टर गोहर पिया कनि ॿियो वरी शाहून कुरैशी जे क़यादत में ॿुधूं पिया त फॉरवर्ड ब्लॉक के माण्हू चवनि पिया त उन्हनि सभिनी कोशिशुनि खे रोकण जी बि हिकिड़ी कोशिशि थी सघे थी हीअ अची को क़यादत वग़ैरह कंदी हालांकि हींअर ताईं पाण खे इहो ॿुधायो वियो आहे त भई हू हिकिड़ी घरेलू औरत आहे छा उहा सियासत में एक्टिव थींदी हिकिड़ो सुवालु इहो ॿियो गॾोगॾु सुवालु इहो त छा इहा का मैसेजिंग बि थी सघे थी ख़ान साहब ॾांहुं उनजी पार्टी ॾांहुं त भई हाणे वधीक एहतिजाज वग़ैरह न कयो। बिल्कुलु मैसेजिंग थी सघे थी ऐं हिकिड़ो ठीकु अमल जेको सो गवर्नमेंट कयो आहे पर आउं नथो सम्झां त हू जेको तहरीक इंसाफ़ जो बानी आहे उहो उन नेक अमल मां बि सिखण जी जेको सो कोशिशि कंदो ऐं नेकी जे बदिले नेकी या सुठाई जे बदिले सुठाई वारो को अमल कंदो ऐं पुरतशदुद ऐं भञा अफ़रा तफ़री वारो जेको माहौल आहे उन खां पास कंदो या हू पंहिंजे तरफ़ां अहिड़ी का मैसेजिंग कंदो जंहिंसां पार्टी जेको सो आहे उहो हरू भरू कंहिं हेॾां ॾफेड़ में न वञे। ॿी ॻाल्हि इहा त बुशरा बीबी लीड करे सघे थी या न त जेकॾहिं लीड करे सघे थी पोइ ही कोशिशूं कंहिं वरितियूं आहिनि ऐं पोइ त ॻाल्हि साम्हूं थी अचनि पोइ जेकॾहिं लीड करे थी त पोइ लीड करणु चाहे थी या लीड करणु वञे पई त पोइ उहा कंहिंजी कोशिशि रहंदी वञे पोइ पीटीआई जी कोशिशुनि सां न पई वञे पोइ त ही उन्हनि जी इहे कोशिशूं आहिनि जिन जेको थो पंहिंजी ॿाह इमरान ख़ान जे हवाले कई हुई या जिन शुरूआति में जिन सां राब्तो कयो पोइ त या त बीबी साहिबा ख़ुदि जेको थो पार्टी चेंज करे छॾी आहे धड़ो चेंज करे छॾियो आहे त आउं सम्झां थो त हिन जी जेका बि मूव आहे उन जे पोयां फ़िलहाल त असां माना जेकी अनुमान या फर्दी ॻाल्हियूं आहिनि उहे करियूं था पर आहे जेको बज़ाहिर जेको नज़र अचे पियो उन जे जेको थो पस मंज़र में घणो कुझु आहे इहो ऐन मुमकिन आहे त हिन खे छॾियो वञे थी हिकिड़े वॾे धड़े जी लीड करे ऐं का बि ख़ातून जेके लीड कंदी त आउं नथो सम्झां त उहा अफ़रा तफ़री दफ़ेड़ इंतशार जो पैगाम ॾींदी उन ई सूरत में आउं सम्झां थो जेकॾहिं ही मोहतरमा लीड करे थी त उहा शायदि पंहिंजे कारकुननि खे जेकॾहिं हिन जे वस में आहिनि पर शर्त इहो आहे त जिते शर्त इहो आहे त पीटीआई जा उहे कारकुन जेके सरेआम जेके से दादागिरी कंदा वतन उहे हिन जे अंडर कमु कंदा या जेको ख़ुदि जेको सो उहो कल्ट या फैन फॉलोइंग आहे उहा ख़ुदि जेको सो हिन मोहतरमा खे क़बूल कंदी छाकाणि त उन ई जो त सहर या जेको इश्क इमरान ख़ान सां आहिनि उन्हनि वटि नज़रिया फ़िकर उहो आहे ई कोन उहो त हणा जी वारी पार्टी जेका सा या उहो कारकुननि जी घणाई उहा आहे या इवन जेके से हिन जा जेके पार्लियामेंट जा मेंबर आहिनि क़ौमी असेंबली या सूबाई असेंबली जा छा उहे जेके ख़ुदि मोहतरमा जी गाइड ते जेका गाइडलाइन हूंदी उन ते हलणु पसंदि कंदा या हलंदा आउं नथो सम्झां त जेकॾहिं हा इहो थी सघे थो त उहो जेका धड़ाबंदी थियणु वञे पई या जेका थी चुकी आहे उन में हिकिड़ो इज़ाफ़ो थी सघे थो बाक़ी जेकॾहिं गैर सियासी आहे ऐं बिल्कुलु हुनजो को बि पॉलिटिकल जेको अहिड़ो चहिरो साम्हूं न आहे आयो कॾहिं हिकिड़ो इंतिहाई घर में वेंदड़ औरत आहे उनजे करे हू ॿाहिरि बि एतिरो नथी निकिरी सघे उन सूरत में हुन वटि लीडरशिप वारियूं सलाहियतूं मुमकिनात न हुजनि हुन वटि जेके सलाहियतूं आहिनि उन्हनि जो हू कारगर नमूने इस्तेमालु करे सघे थी पर हीउ जेको माब आहे उन माब खे कंट्रोल करणु इंतिहाई ॾुखियो आहे ऐं उहो ख़ुदि इमरान ख़ान ठीकु आहे।